कलमे मुखे कीन कयो मूरों मुसलमान नकी अहमद मोकलियो अरब ॾऊं ईमान सचल सारो सुभान आलिम लेखे आदमी लतीफ़ जी नगरी जा पारखो सिंध वतन जा रहवासियो ऐं अॼु ॾियारी जे हवाले सां गॾु थियल मोरे शहर जा रहवासियो हक़ मौजूद जीए सिंधु देश जीए रहबर आज़म साईं जी एम सैयद। दोस्तो, जीअं त सिंध जे अंदरि हिन दलाल रियासत पाकिस्तान जे तरफ़ां मज़हबी इंतिहा पसंदी खे हथी वठराए सिंध जे असली रहाकुन अक़लियत त नथा चऊं पर जेके उहे बिरादरियूं जेके थोराई में आहिनि उन्हनि खे हितां लॾाइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। सिंधी हिंदू जेके इन सिंध वतन जा अणखुट हिसो आहिनि, हितां जा असली रहाकू आहिनि, उन्हनि जे नियाणियुनि खे ज़ोरी अगवा कयो थो वञे। अगवा करण खां पोइ उन्हनि जो ज़ोरी मज़हब मटाए उन्हनि खे मुस्लमान कयो थो वञे। उन खां पोइ मज़हब जी आड़ में सीता रोड शहर जे अंदरि हिकु बेगुनाह माण्हूअ खे हिकु पंजाबी मुले जे चवण ते उनखे ज़िंदा साड़ियो थो वञे ऐं उन जे लाश जी तज़लील कई थी वञे। उन खां बाद बि हीअ रियासत पंहिंजे नाकाम इरादनि में खुटे कोन थी ऐं पंहिंजे गुंडनि जी मार्फत भूरो भील जहिड़ा वाक़िया कराए थी ऐं सिंध जे माण्हुनि खे मज़हबी इंतिहा पसंदी ॾांहुं धिके थी। महिरबानी। जीए सिंधु देश जीए रहबर आज़म साईं जी एम सैयद।